अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार आऊं मारवी थी सबका परेशान करदासी हेडलाइंस। चांका में शागिर्दारे निवेता कुमारी ऐं नौशीन शाह जे कत्ल केस में एक जड़ाई ॿिन्ही केसनि में हिक ई मर्द जे डीएनए जा जुज़ा साम्हूं अचण बाद इंतज़ामिया में धड़तलो। हॉस्टल में ईंदड़ वींदड़ सभिनी मर्दनि जा डीएनए टेस्ट करण जी सिफ़ारिश। वीसी अनिला अताउर रहमान जी सदारत हेठि चांका इंतज़ामिया जो इजलास में सिक्योरिटी स्टाफ तोड़े चांका कॉलेज इंतज़ामिया जा अहम ऑफिसर शिरकत करे रहिया आहिनि। एसएसपी लाड़काणे, सरफराज नवाज, शेख मौसिफ निवर्ता ऐं नौशीन वाक़े जी अदालती जांच जारी आहे। डीएनए रिपोर्ट मिली चुकी आहे जेका सील कई वई आहे, अदालत में जमा कराई वेंदी। नौशीन शाह ऐं निवर्ता मुबैना आपघात केस में एक जड़ाई ऐं हिक ई मर्द जा जुज़ा मिलण बैदि निवर्ता जे आपघात करार ॾिनल अदालती जांच रिपोर्ट सवालिया बणिजी वई। अॻूणे सेशन जज पारां अदालती जांच दौरान निवर्ता केस खे आपघात करार ॾिनो वियो हो। लाहौर की एहतसाब अदालत में शहबाज शरीफ हमजा शहबाज खिलाफ मनी लॉन्ड्री केस की ॿुधणी। शहबाज शरीफ ने अदालत जे जज के दस्तावेज ॾेई छॾिया। अदालत में ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ चयो आहे त हुन लंडन में मिल्कियतूं ठाहियूं जंहिंजो सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे। समूरा इदारा गॾिजी उबता थी विया पर कुझु कोन निकितो। पोड़नि 2 सालनि खां जांच जारी आहे। हुकूमत संदसि अकाउंट फ्रीज़ कराईंदी रही। एक बेंगले जो रिकॉर्ड वटि मौजूदु आहे। केस नेब जी अकूबत खाननि में रखियो वियो। करप्शन त परे जी ॻाल्हि, हुन क़ौम जा 1000 अरब रुपया बचाया आहिनि। संदसि चवण आहे त हू क़बर में बि हलियो वञे तॾहिं बि हक़ीक़तूं तब्दील थियण वारियूं न आहिनि। हक़ीक़तूं उहे ई आहिनि जेकी लंडन जी अदालत में पेश कयूं। शहबाज शरीफ, हमजा शहबाज ऐं 2 जवाबदारनि खिलाफ मनी लॉन्ड्री केस में फर्द जुर्म 18 फरवरी ते लागू थींदो। हुकूमत केस जी ॿुधणी सिधी रीत ॾेखारण जो मुतालबो करे छॾियो। सिंध समाज वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त केस जो बाक़ाइदा ट्रायल शुरू थींदो। जांच में 14,000 बैंकिंग ट्रांसेक्शन्स जी जांच कई वई। हैरत अंगेज़ तफ़सील साम्हूं आया आहिनि। फवाद चौधरी पंहिंजे ट्वीट में ॼाणायो आहे त मक़सूद शहबाज शरीफ जे मिल जो पटेवालो हो। संदसि पगार 25,000 रुपया हुई। संदसि नाले ते अकाउंट खुलियो ऐं 4 अरब रुपया संदसि अकाउंट मां थींदा शरीफ खानदान जे अकाउंट में पहुची विया। अहिड़े दर्जननि अजीब व ग़रीब फ्रॉड शहबाज शरीफ जे हिन केस में हिसो आहिनि। केस जी रीत ॾेखारण जी इजाज़त ॾिनी वञे। पीडीएम जो सलाहकारी इजलास अॼु शाम रखियल। मौलाना फज़ल रहमान अॼु लाहौर पहुची पीडीएम इजलास जी सदारत कंदो। मौलाना फज़ल रहमान अॼु शाम शहबाज शरीफ जी रिहाइशगाह पहुची साणुसि मुलाक़ात कंदो। शाहिद काका नवाज़ी, शहबाज शरीफ ऐं ॿिया पीडीएम इजलास में शिरकत कंदा। इजलास में वज़ीर आज़म खिलाफ बेतमादी जी रिथ, इन हाउस तब्दीली, मुल्क जी सियासी मामलनि ते गौर कयो वेंदो। बड़ी वज़ीर शामिल कुरैशी जी सऊदी अरब लाइ पाकिस्तान जे नामज़द सफ़ीर अमीर खुर्रम राठौड़ जी मुलाक़ात। सफ़ीर तौर नामज़दगी ते अमीर खुर्रम राठौड़ खे मुबारकूं। शामिल कुरैशी चयो आहे पाकिस्तान ऐं सऊदी अरब में ॿतरफ़ा भाइपी वारा लाॻापा आहिनि। ॿिन्ही मुल्कनि हर ॾुखे वक़्त में हिक ॿिए जो साथ ॾिनो आहे। पाकिस्तान जी मुआशी इस्तेकाम लाइ किरदार अदा करणो पवंदो। परॾी में दरअसल पाकिस्तान हुकूमत जी पहिरीं अवलियत आहे। नंढड़ो जियालो बिलावल भुट्टो सां मुलाक़ात न थियण ते मायूस ऐं बुखारो थी वियो। दरअसल मुतालिक़ चए थी बिलावल सां न मिलण सबबि रोईंदे रोईंदे घर वापसि वियो। वालिदैन पारां मुलाक़ात जे दिलासे ते माड़े माठ कई। सोशल मीडिया ते नींद जी वीडियो वायरल थी वई।
पाकिस्तान में कोरोना विघे 39 मरीज हयातुनि लाइ वेठा। मौतुनि जो अंग 29,687 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल सॼे मुल्क में 58,077 माण्हुनि जा नमूना वरिता विया, जिन मां 3,498 नवनि केसनि जी तस्दीक थी। आकारी केसनि जी शरह 6.2 रिकॉर्ड कई वई। सीता रोड में मुबैना अक़बाबाद बेदर्दीअ सां क़तल कयल नाई क्लास जी शागिर्दियाणी नगीना चांडियो क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार इरफान मला ऐं आफ़ताब उर्फ सज्जाद मला जो रिमांड मुकमल। अॼु दादू जी अदालत में पेश। पुलिस पारां जवाबदारियुनि जो वधीक रिमांड हासिल करण जी दरख़्वास्त। पुलिस ज़रियनि मूजिबि जांच ऑफिसर वधीक 4 ॾींहनि जे रिमांड जी दरख़्वास्त दाख़िल के ॾेई रहियो आहे। सीता रोड में ब्लैकमेलिंग सबब आपघात कंदड़ डॉक्टर असमत तौर क़तल केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार शमन सोलंकी जिस्मानी रिमांड मुकम्मल थियण ते दादू जी अदालत में पेश। केस जो चालान पेश करे थी तो जवाबदार खे जेल मोकिलण जो मसवदो तैयार कयो वियो। जैकबाबाद लॻवी धुरिन में छिड़ो फायरिंग, हिकु ॼणो क़तल। मौलाना थाणे क्षेत्र ॻोठ सचल भयो में मुगेरी बिरादरी जी बिंधुरिन में समी जी मालिकियतां झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि झेड़ो टारण लाइ पाक किताब खणी वेंदड़ नौजवान हाफ़िज़ क़ुरान नौजवान अकरम माची वियो। औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धुरियूं मोर्चा बंदि, फायरिंग जो सिलसिलो जारी। पुलिस झेड़े ते कंट्रोल कराए न सघी। टंडो रहीम खान वेझो मुबैना पुलिस मुक़ाबिलो, हिकु फोरू माची वियो। पुलिस जो चवणु आहे त पुलिस जे इतलाह ते पुलिस पहुची मुक़ाबिलो कयो, जंहिंमें फोरू माची वियो। माची वियल फोरू जी सुञाणप मेहर वासी वहीद मुयसर तौर कई वई। जाफराबाद भरिसां कारोकारी जे इल्ज़ाम हेठि औरत ने जवान क़तल। कोट फ़कीर मोहम्मद में जवाबदार फायरिंग करे नारी नसीरा बीबी ऐं लियाकत अली कंडवाणी खे क़तल करे छॾियो। पुलिस पहुची ॿिन्ही मक़तूलनि जा वड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। सिजावज रेंजो में मुबैना पुलिस मुक़ाबले जो ज़ख़्मी अस्पताल में फौत। कोट आचर डावच वासी इमाम बख्श डावच अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वारसनि इल्ज़ाम मड़ियो आहे त पुलिस नौजवान खे कूड़े मुक़ाबले में मारियो आहे। कूड़े मुक़ाबले में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अमेरिका टे आलमी जंग जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। यूक्रेन ते रूसी जारीअ जो ख़तरो। अमेरिका पंहिंजे शहरनि खे फौरी तौर ते यूक्रेन छॾण ऐं यूक्रेन जो सफ़र न करण जूं हिदायतूं करे छॾियूं। अमेरिकी सदर जो बाइडन जो चवणु आहे त यूक्रेन जे मामले ते शयूं तेज़ीअ सां बिगड़ी सघनि थियूं। रूसी हमले जी सूरत में अमेरिकी फ़ौजी कंहिं बि इमदादी मिशन में शामिल न थींदा। रूस यूक्रेन जी सरहद ते 1 लख खां वधीक फ़ौजी मुक़ररु करे छॾिया। रूस हमले जी रिथाबंदी ऐं तरदीद करे छॾी। जो निहाणे मसरूम जी आवाज़ आसमान चांदी जे विछोड़े के 4 वरी वियामी विया। 27 जनवरी 1952 ते इंसानी हक़नि जी अलमरदार मलिक सिलानी जे घर में जनम वठंदड़ आसमान चांदी जहूत इंसानी हक़नि लाइ बहादुराणी ऐं अणथक जिदोजहद कई। इज़ाल हक़ ऐं मुशरफ जहिड़नि आमरनि सां महादो अटकायई। 11 फरवरी 2018 ते दिमाग़ जी रग टुटण सबबि लाॾाणो करे वई हुई।